अस्सलाम वालेकुम नाज़रीन, फास्ट न्यूज़ सां गॾु मां आहियां साजिद गोराई। नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं खानपुर महर मत। खानपुर महर में अली गौहर खान महर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं सभिनी मोहम्मद बख्श खान महर खे पग ॿधाई पंहिंजो फर्ज़ पूरो कयोसीं। मोहम्मद बख्श खान महर पंहिंजे फर्ज़ जी अदायगी न कई वे त असां लाइ मसइला पैदा कया आहिनि। मक़सद बाबा हिकिड़ो ई आहे त महर क़ौम संदो फ़र्ज़ु पूरो कयो। उन में पहिरियों नंबर असां हुयासीं, वरी सरदार सां वॾो फ़ौत थियो त हिकिड़ो पग ॿधाईसीं। पग मतिलबु हिकिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे क़ौम जी, इलाइक़े जी। असां सां ॿिया बि जेके क़ौमूं आहिनि उन्हनि सां असांजी बिरादरी, भाई पी, नियाज़बंदी सभु माण्हू सां आहे। छॾी हिकिड़ी क़ौम न आहे, हिकिड़ो असांजो हिकिड़ो इलाक़ाई पाण में वाधाण आहे ऐं असां शादी कमी हिक ॿिए जा वारिस आहियूं। सभई क़ौमूं जेके इलाक़ाई असां सां महर ग्रुप सां महर क़ौम सां वास्तो रखनि थियूं, जेको सदियुनि खां आहे सिलसिलो। असांजो ख़ानदान हिकिड़ो शरीफ़ ख़ानदान ऐं रवायती ख़ानदान रहियो आहे। समाज जूं जेके बि क़ौमूं आहिनि उहे असांजी रस्मनि खे ॾिसी रस्मूं संदूं तइ कंदियूं त सरदार ग़ुलाम खान कहिड़ो फ़ैसिलो थो करे, सरदार अली खान वॾो कहिड़ो थो करे, या इवन उन खां पोइ मां। हाणे हीअ जेकी शइ आहे मोहम्मद बख्श खान जो, असां त संदो फ़र्ज़ु पूरो कयो, क़ौम बि पूरो कयो मिसाल, लेकिन मोहम्मद बख्श खान उन फ़र्ज़ जी अदायगी में उन संदो फ़र्ज़ु हक़ अदा न कयो ऐं ॾींहं भरी असांजे लाइ प्रॉब्लम पैदा कया, जंहिंखां तव्हां इलाक़ाई माण्हू वाक़िफ़ो शुरू खां वठी जेको माण्हू संदे पीउ ॾाॾे जी रस्म ते नथो हले, संदे कंहिं बि क़ौम जे कानून ते नथो हले, उन माण्हू खे आम माण्हू त जेकी वणेसि करे। जेको माण्हू कंहिं बि शइ खे सम्झे थो मां हिन उहिदे ते आहियां, जंहिं उहिदे जा क़ौमुनि जा ग़रीब हुजे अमीर हुजे, हर मिसाल हिंदू हुजे मुस्लमान हुजे, उनजी क़ौम जूं रवायतूं आहिनि, उन्हनि जा लिबास आहिनि। कंहिं बि रवायत का बुरी न हूंदी आहे की मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा मुख़्तलिफ़ लिबास आहिनि ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियूं आहिनि, उन में का बुरी ॻाल्हि कोन्हे, हर कंहिंजो सदा रवाज़ आहे। ईअं असां हर क़ौम जा बि हिकिड़ा रवाज आहिनि जेके शुरू कोन्हे। को सरदार पंहिंजे माण्हू सां कीअं वड़ी सघे थो? अली खान फ़ौत थियो, हिन माण्हू फ़ैसिलो कयो, महर क़ौम जी मर्ज़ी न हुई। उन खां अॻु में इलेक्शन, जनरल इलेक्शन में मां सॼा महर मोकिलिया त बाबा तव्हां पाण में मात खणा बाबा। पर के काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां इग्नोर कंदे 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 थकी पिया आहियूं। हाणे तमामु अहिड़ियूं ॻाल्हियूं थियणु शुरू थी वियूं आहिनि जंहिं शइ जी मूंखे ख़बर न आहे त पोइ मिसाल ॿिए माण्हू कहिड़े ख़बर हूंदी। इन जे लाइ क़ौमूं हलंदियूं आहिनि असूलनि ते, कंहिंजी बि मुखालफ़त कोन्हे, पर क़ौम जो सरबराह हूंदो आहे दिलि जी मोहबत। मुख़्तलिफ़ क़ौमूं आहिनि, मुल्क आज़ादु आहे, हीउ हिंदुस्तान कश्मीर कोन्हे, हिते हर माण्हू खे आज़ादी जो हक़ आहे। ऐं उनखे मां सम्झां थो त अगरि पीपल्स पार्टी जमहूरियत ते यकीन रखे थी त डेफिनेटली उहो इहा सोच न हूंदी, इहा ॻाल्हि अफ़वाहनि तक ई हूंदी। को माण्हू छा कंदो हिते महर या को ॿियो मुंहिंजी बिरादरी जो, जेके तव्हां बि सभु मिसाल लोकल माण्हू अची सॼी दिलि जो इज़हार करे कंहिं माण्हू खे तव्हां वॾो चओ था, हे मिसाल मुंहिंजो वॾो आहे, हिन जी मां इज़त कयां थो, पोइ छा थी वेंदो? उन में कहिड़ी बुराई आहे? छा आहे? दिलि सां अचे थो, संदी गाॾी में अचे थो, वेहे थो। मिसाल मां वधि वधि असां हज़रत पीराने पीर दस्तगीर मऊद वारे जा मुरीद आहियूं, हुन चयो आहे त ॿिनि शयुनि खे अलाह साईं वधि वधि पसंदि कयो आहे, हिकिड़ो मानी खाराइण वारे माण्हू खे, ॿियो नंबर जेको तहजुद जी नमाज़ पढ़े हुनखे। त जे मां कंहिंखे मानी खाराए छॾी बिरादरी में कंहिं बि के या कंहिं ॿिए माण्हू खे, त उहो मुंहिंजो फ़र्ज़ु, मां वटि मानी टाइम ते आयो, असांजो जेको दाल साग हुयो नंगर मां खाराए छॾियो। मिसाल मुंहिंजी संदी सकाफ़त सिंध जे मुताबिक़ हू आयो, हुन संदी दिलि जो इज़हार कयो। इन में त मां नथो सम्झां त कंहिं पुलिस खे इन्वॉल्व करण जी ज़रूरत आहे, कंहिंखे मारण कुटण जी ज़रूरत आहे। छा आहे त को माण्हू नथो अचे दिलि सां न अचे। मिसाल को माण्हू दिलि सां अचे थो त उनखे को माण्हू छा करे सघंदो? इहो त हिकिड़ो दिलनि जो फ़ैसिलो आहे न। को माण्हू कंहिंखे वॾो त दिलि सां मञींदो न, ज़बरदस्ती मारे कुटे केतिरो मञाईंदो? ठीकु आहे, न अचे। मिसाल असांजो त मिसाल मां न का गाॾी कंहिं मोकिली आहे, न मिसाल मुंहिंजी मां का मदद वरिती आहे वफ़ाक़ खां, त का फेडरल गवर्नमेंट को का फ़ौज अचे जेकी माण्हू खे कुटे कढे। मिसाल न मां का सपोर्ट वरिती आहे, न मूंखे ज़रूरत बि आहे। अगरि मां घर वेठो आहियां ऐं माण्हू का ज़रूरत सम्झनि था त न अचूं असां इहा ॻाल्हि अली गौहर खान वटि अची करे कयूं त साईं, हे छा? हे त पंहिंजूं रवायतूं न आहे। हिकिड़ो माण्हू हिकिड़ो दफ़ो हिकिड़ो माण्हू ग़लति जाइ ते अची वियो आहे, जंहिं ड्राइवर खे त गाॾी उन खे ॾींदो जंहिंखे गाॾी ड्राइव करणु ईंदी न त हादसो ई कंदो। पर हिकिड़ी हे ॻाल्हि मिसाल काफ़ी अहिड़ियूं शयूं थियूं आहिनि, तव्हांखे ख़बर आहे, कुझु शयूं आहिनि जेके मां नथो डिस्कस करणु चाहियां, पर शुरू खां वठी कंहिं बि शइ में, हर शइ में मोहम्मद बख्श खान जो कैरेक्टर जेको आहे उहो ग़ुलाम खान जो बिल्कुलु उबतड़ी रहियो आहे। हर ॻाल्हि में हू रवायती माण्हू हुया, ठीकु आहे, कंहिंसां बि का बुरी ॻाल्हि कान्हे वेठो, पर सॼी क़ौम खे सभिनि शयुनि खे अॻे कॾहिं बि को रवाजु पवंदा हुआ त अॻ में क़ौम घुराइबो, बिरादरी घुराइबो, उनखे एतमाद वठिबो, बाबा मां हे कमु कयां थो कयां, त माण्हू चवंदा असीं हीअं कयूं या न कयूं। को सुठी ॻाल्हि
मुख़्तलिफ़ राय हूंदी, इहा ई डेमोक्रेसी आहे, इहा ई जमहूरियत आहे, इहो ई पंहिंजो राजूनो तरीक़ो हो। जॾहिं जमहूरियत न हुई त इहो राजूनो तरीक़ो हो। पर क़ौम खे बि माण्हू इज़त ॾींदो आहे न, क़ौम ग़ुलाम न आहे, क़ौम औलाद आहे, उन जा बराबरि जा हक़ आहिनि। तव्हांखे कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हांखे क़ौम तव्हांजी मञींदी, कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हांखे क़ौम जी मञणी पवंदियूं, रिस्पेक्ट शो करणी पवंदी क़ौम जे लाइ। पर जे तव्हांजी दिलि में इहा रिस्पेक्ट हुजे त बाबा मां पुलिस जे ज़ोर ते न कंदुमि, त तव्हां अञा मिसाल संदेला प्रॉब्लम पैदा कंदो। दिलि में जेकी मोहबत हूंदी, जे ग़रीब खे हरूभरू कुटींदा, तव्हां पुलिस जे मोबाइल सां केतिरा माण्हू ॿधाईंदा। इहा सरदार जी वॾे में वॾी नाकामी आहे। उहो संदो, उहो एतमाद खोए चुको आहे जेको उहो हुकूमत जी ॿिनि माण्हुनि जी सपोर्ट वठे। मिसाल पीर साहिबान सिंध में आहिनि, सभिनि जा दुआ आहिनि। पीर साहिबान मिसाल, पीर साहिबनि जो सिलसिलो संदो हूंदो आहे। पग जी वारिस क़ौम हूंदी आहे, हर क़ौम जो पंहिंजो सरदार हूंदो आहे, पंहिंजी उन जी क़ौम हूंदी आहे। असांजी सिंध जी रवायतुनि मुताबिक़ असां बि दुआ घुराईंदा आहियूं पीर खां। पाण हर कंहिं चङे मौक़े ते जेको बि नेक माण्हू हूंदो आहे हुन खां दुआ घुराईंदा आहियूं। उहो दुआ करण वारो छा कंदो? तव्हांखे दुआ कंदो, तव्हांखे उहा शइ ठीकु आहे। असांजो उल शरीफ़ वारा मुर्शिद, असांजो पीर खानो उल शरीफ़ आहे, पीर साहिब पगारो आहे, ॿिया माण्हू, उन्हनि तव्हांखे हिकिड़ी दुआ करे हिकु शइ ॾिनी। हाणे हलाइण त तव्हांजो कमु आहे न। हाणे कंहिंजी दिलि खे छा करे? अॼु कंहिं बि माण्हू मिसाल ईअं त महरनि में मिसाल 10 मुर्शिद हूंदा, 20 मुर्शिद हूंदा, मुख़्तलिफ़ को उछरी जो मुरीद हूंदो, को पीर साहिब मुरीद हूंदो, को मखदूम साहिब मुल्तान वारे जो मुरीद हूंदो, उन ते कंहिंखे एतिराज़ कोन्हे। महरनि क़ौमनि खे हाणे उन्हनि जे दिलि खां पुछो त बाबा उन्हनि जी दिलि कंहिंजी बि राज़ी आहे छा? उहे पीर साहिब त तव्हांखे उन्हनि जो फ़र्ज़ु दुआ करणो, दुआ कयूं वॼा विया। हाणे त तव्हांखे पाण प्रूफ करणो आहे शयुनि खे त बाबा मां इन जो अहल आहियां ऐं मां संदे निज़ाम खे इंसाफ़ सां हलाए सघां थो। मां संदी रवायतुनि जो बि पाबंद आहियां, उन में ग़रीब माण्हू जेको बि आहे, जेकी क़ौम जो माण्हू आहे, ठीकु आहे। तव्हां जे इहो चओ त मां मिसाल कंहिंखे ॾींदुमि या मिसाल कंहिंखे ॿधाईंदुमि घुराईंदुमि, त इहा त सरदारी न थी। पोइ इहो त मिसाल जेको बि डिक्टेटर ईंदो आहे, जेको हुकूमतूं ईंदियूं आहिनि, इहा हुकूमत अॼु आहे सुभाणे न हूंदी, को काॾे वेंदी सरकार। अलीगढ़ मर जो वधीक चवण आहे त जेको माण्हू पीउ ऐं ॾाॾे जी रस्म ते नथो हले उनखे कोई बि हक़ न आहे। ॿुधूं था त पुलिस कठ खे रोकण जी कोशिश करे पई, पर हमेशा हुकूमत न रहंदी आहे। 6 सितंबर ते मूंसां मोहबत कंदड़ अची रहिया आहिनि। पीपी हुकूमत खे एतिराज़ न हुजणु घुर्जे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट